खरीदार एक सौदो शैतानिया बियो सौदो रहमानिया जो रहमानी सौदो उन जो खरीदार अल्लाह जो शैतानी सौदो उन जो खरीदार शैतान है। अज भी तहां मिठे मालिक सां व्यापार कर रहा हो, राह में नहीं भी रहा हो, मिठे मालिक वठी भी इन्हीं सौदे जो पतो तरे पौधो तेरे मौत जा मारू ईंदा। इन्हीं सौदे जो पतो तरे पौधो तेरे गांधी कबर में समाने मारे मोटदा। इन्हीं सौदे तरे इन्हीं सौदे जी तरे खबर पौंदी तेरे क़यामत जे ॾियारे हिसाब किताब थींदो। सच करे पछो दिन सच्चो सौदो करे मिठे मालिक राज़ी कयो। इन्हीं जो मौत ईमान कामिल थींदो। ज़बान में करने भजनी इन सच्चो सौदो मिठे मालिक सद करे मालिक राजी को मलाक थारे हरिंदा। अल्लाह पाक जिस्म में रूह के फूकिंदो पुछंदा मलाक मन रब्बुक मां दीनुक मन नबियुक रब तुंहिंजो कहिड़ो आहे जिंहिंजी मिठे मालिक सां मोहब्बत आहे। सुभान अल्लाह इश्क वारी तंद दिल वारी तुर आहिनि। अल्लाह 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 तुंहिंजा रब अल्लाह रब असांजो अल्लाह वरी पुछंदा मां दीनुक दीन तुंहिंजो कहिड़ो आहे मज़हब तुंहिंजो कहिड़ो आहे कहिड़े नबी जो उम्मती आहियां जिनखे मुंहिंजे दिल में सच्ची मोहब्बत आहे तुंहिंजो मुंहिंजो नबी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। क़यामत जो ॾियारो थींदो हिसाब किताब जो सोचो वदा सोचो छा दिनों से छा वतो खबर सब खे अज वक्त रोई रोई के राजी को अज वक्त तौबा कबूल करने जो अज वक्त ये आज तौबा न कई अल्लाह के न सदी मिठे मालिक जो वास्तो मिठी सलात न पढ़ी पांजे किस्मत खेचो पर वो वक्त केड़ा गुनाह थी सिर पे सजू थी आखिर में गोरा आने दर्द भरी दाह करे तो समूरा सगीरा कबीरा गुनाह खुदा माफ। दोस्तों कुछ नजर खे फेरायो हाल ही